इतने मांखे अहम खबर ॾियूं पिया। कराची मां सिंध रेंजर्स एंटी नार्कोटिक्स फोर्स जे कोरंगी महरान टाउन में गडियल कार्रवाई जंहिंमें मुनशियात फरोश के गिरफ़्तार किया वियो आहे। कार्रवाई दौरान मुनशियात फरोशी में मुलविस जवाबदार शबीर अहमद उर्फ शेरा के गिरफ़्तार किया वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में 11 किलोग्राम खां वधीक चर्स बरामद कई वई आहे। अहम खबर मांखे ॾियूं पिया। कराची मां सिंध रेंजर्स एंटी नार्कोटिक्स फोर्स कोरंगी महरान टाउन में गडियल कार्रवाई करे मुनशियात फरोश के गिरफ़्तार करे वरितो आहे। कार्रवाई दौरान मुनशियात फरोशी में मुलविस जवाबदार शबीर अहमद उर्फ शेरा के गिरफ़्तार किया वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार के कब्ज़े में 11 किलोग्राम खां वधीक चर्स बरामद कई वई आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अहम खबर आहे कराची मां सिंध रेंजर्स एंटी नार्कोटिक्स फोर्स कोरंगी महरान टाउन में गडियल कार्रवाई करे मुनशियात फरोश के गिरफ़्तार किया आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची में आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो असां सां लाइन ते मौजूद आहे। आमिर, छा तफ़सील आहिनि कार्रवाई के हवाले से आगाह कंदा? हाँ जी बिल्कुल। कराची जो रेंजर सिंध पारा मुख्तलिफ इलाक़नि में कार्रवाई कंदे एंटी इंक्रोचमेंट फोर्स पारा 11 किलो चर्स हथ कयो वियो आहे। मंशियात जो अहम कारिंदो शबीर अहमद है उनके रेंजर्स पारा गिरफ़्तार किया वियो आहे। इब्तिदाई तफ्तीश में सो मुख्तलिफ डीलरनि जी सो निशानदगी कई आहे। रेंजर सिंध पारा इहो चवणो आहे त वधीक जेके कराची में मंशियात फरोश आहिनि उन्हनि जी ॻोल्हा आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्तु एक्शन कयो वेंदो। ठीक है, वॾी मेहरबानी आमिर अपडेट करण लाइ।